अमीर अहले सुन्नत खां जिन्हनि जे बारे में सुवाल जवाब। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। दुआए जानशीने अमीर अहले सुन्नत। या रब्बल मुस्तफ़ा जेको भी ही मुकम्मल रिसालो अमीर अहले सुन्नत खां जिन्हनि जे बारे में सुवाल जवाब पढ़ी या ॿुधी वठे उनखे हर तरह जी आफ़तुनि ऐं मुसीबतुनि खां ऐं शरीर जिन्ननि जे शर खां महफ़ूज़ फरमा। आमीन बिजाहि ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फ़ज़ीलत। फरमाने आखिरी नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम बेशक अल्लाह पाक हिकु फ़रिश्तो मुंहिंजी क़बर ते मुक़ररु फरमायो आहे जंहिंखे तमामु मख़लूक़ जी ताक़त अता कई वई आहे। बसि जेको बि क़यामत ताईं मुंहिंजे मथां दुरूद पाक पढ़ंदो आहे त उहो मूंखे संदसि ऐं संदसि वालिद जो नालो पेश कंदो आहे ऐं चवंदो आहे त फ़लाणे पुट फ़लाणे जे तव्हां ते दुरूद पाक पढ़ियो आहे। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। सुवाल: कुझु माण्हू दम दुरूद जिन्नात ऐं जादू खे नाहिन मञींदा, छा इन्हनि शयुनि जो किथे सबूत मिले थो? जवाब: जेकी माण्हू दम खे नाहिन मञींदा, हिकु ॾींहुं उन्हनि जो पंहिंजो ई दम निकिरी वेंदो आहे। वाक़ई हिकु तादाद आहे जेकी जिन्हनि वग़ैरह जे असर खे नाहिन मञींदा, न कंहिं आमिल खां इलाज कराईंदा आहिनि, हालांकि उन ते वाक़ई जिन्न जो असर हूंदो आहे। यादि रखो, अहादीस मां जिन्नात जो असर साबित आहे, बल्कि क़ुरान करीम में हिकु पूरी सूरत जो नालो ई सूरह जिन्न आहे। उनखां अलावा बि क़ुरान करीम में मुख़्तलिफ़ हंधनि ते जिन्हनि जा तज़किरा मौजूदु आहिनि। लिहाज़ा जेकॾहिं को जिन्नात जो इनकार कंदो त काफ़िर थी वेंदो। सुवाल: जिन्न जी हाज़िरी कराईंदड़ खां माण्हू गुज़िरियल या ईंदड़ ॻाल्हियूं पुछंदा आहिनि, छा ईअं करणु दुरुस्त आहे? जवाब: माण्हुनि खे जॾहिं ख़बर पवंदी आहे त फ़लाणे ते जिन्न अची वियो आहे त उनखां सुवाल जवाब शुरू करे छॾींदा आहिनि। हालांकि जिन्ननि खां ग़ैब जूं ॻाल्हियूं पुछणु हराम ऐं हमाक़त आहे, बल्कि जेकॾहिं इहो अक़ीदो रखियो त जिन्न मुस्तक़बिल जूं ख़बरूं ॿुधाए सघनि था त कुफ़ुर थी वेंदो, छो त क़ुरान करीम में सराहत सां ज़िक्र आहे त जिन्नात खे ग़ैब जो इल्मु नाहे। जिन्नात गुज़िरियल ख़बरूं ॿुधाए सघनि था, छो त जॾहिं ॿारु पैदा थींदो आहे त उन सां गॾु हिकु जिन ऐं फ़रिश्तो पैदा थींदो आहे। उन जिन खे हमज़ाद चवंदा आहिनि, छो त हीउ हमज़ाद नंढपिण खां ई उन सां गॾु हूंदो आहे त उनखे तमामु घणियूं ॻाल्हियूं यादि हूंदियूं आहिनि ऐं उहो ई हमज़ाद हाज़िरी वारे जिन खे गुज़िरियल ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे, जंहिं करे हीउ जिन सही ख़बरूं ॾेई रहियो हूंदो आहे। मसलन, हिन खे नंढपिण में टाइफाइड थी वियो हो, बचण जी का उमेदु न हुई, या डॉक्टर ऑपरेशन जो चयो पर फ़लाणे इलाजु कयो त बग़ैर ऑपरेशन जे ठीकु थी वियो हुयो वग़ैरह, ऐं माण्हू सम्झंदा आहिनि त हीउ त को वॾो पोहतल जिन आहे। ईअं ई ही माण्हू जिन जी ॻाल्हियुनि में अची वेंदा आहिनि, हालांकि उन का ग़ैब जी ॻाल्हि नाहे ॿुधाई हूंदी, बल्कि माज़ी जूं सभई ॻाल्हियूं उन हमज़ाद खां ॿुधी करे ॿुधायूं हूंदियूं आहिनि। मसइलो मुस्तक़बिल जे ख़बरुनि जो हूंदो आहे, तंहिं करे आईंदा जूं ख़बरूं न पुछियूं वञनि त फ़लाणो कमु थींदो या न थींदो, मूंखे फ़लाणी जॻह ते नौकिरी मिलंदी या न, फ़लाणी जॻह ते शादी करणु चाहियां थो, शादी थींदी या न, मुंहिंजो ॿारु ठीकु थींदो या न थींदो वग़ैरह वग़ैरह। ही ॻाल्हियूं जिन्ननि खां पुछण जूं न आहिनि हूंदियूं, छो त उन में ईमान जो ख़तरो आहे। जेकॾहिं उहो अक़ीदो रखी करे पुछो त जिन्नात ग़ैब ॿुधाए सघनि था त पुछण वारो काफ़िर थी वेंदो। पर अफ़सोस, हिन वक़्तु जॻह जॻह ते ही कारोबार हली रहिया आहिनि। अल्लाह पाक मुसलमाननि खे उनखां निजात अता फ़रमाए। जेकॾहिं कंहिं ते सुवारी ईंदी हुजे ऐं उहो कंहिं बुज़ुर्ग जो नालो वठे त मां फ़लाणो आहियां, तॾहिं बि कंहिं मज़बूत आमिल खां इलाजु करणु घुरिजे, छो त उहो हक़ीक़त में जिन ई हूंदो आहे। जॾहिं इलाजु थींदो त उहो जिन भॼी वेंदो। बाज़ औक़ात ख़ानदान में बि अहिड़ी तरह जा माण्हू हूंदा आहिनि जेकी सुवारी अचण जी कूड़ी दावा कंदा आहिनि, छो त उन सां उन्हनि जी कमाई थींदी आहे, न त घटि में घटि उन जी वाह वाह थींदी ई आहे, छो त माण्हू उन्हनि जे चोतरफ़ जमा थी वेंदा आहिनि ऐं ईअं ई उन्हनि खे मज़ो ईंदो आहे। जेकॾहिं अहिड़नि खे सम्झायो वञे त बुरो भलो चवणु शुरू करे छॾींदा आहिनि। सुवाल: इंसाननि जूं मुख़्तलिफ़ ज़बानूं हूंदियूं आहिनि, हीउ इरशाद फ़रमाए त जिन्नात जी ज़बान कहिड़ी आहे? जवाब: जिन्नात जूं बि मुख़्तलिफ़ ज़बानूं हूंदियूं आहिनि। हीउ उर्दू, अरबी ऐं ॿियूं ज़बानूं बि ॻाल्हाईंदा आहिनि। जीअं मां मेमुण आहियां पर उर्दू ॻाल्हाए रहियो आहियां, अहिड़ी तरह हू बि कि जंहिं शख़्स ते हावी थींदा आहिनि उन जी ज़बान ॻाल्हाइणु शुरू करे छॾींदा आहिनि। मुमकिन आहे उन जी मादरी ज़बान का ॿी हुजे। हिकु पुराणो वाक़ियो आहे त मूंखे कंहिं मेमुण माण्हू वटि ही चई करे वठी विया त संदसि तबियत ख़राबु आहे। मां उन सां गॾु वियुसि
ऐं वञी करे पंहिंजी आदत जे मुताबिक़ उनखे सलाम कयुमि ऐं हथु मिलाइण जे लाइ अॻिते वधायुमि, पर उन हथु न मिलायो। हीउ ॾिसी करे मां छिरकी वियुसि त हीउ कुझु ॿियो मामिलो लॻे थो। उहो लेटियल हुयो ऐं जेको उनजे मथां हावी हो उहो मेमणी ज़बान में ॻाल्हाए रहियो हुयो। मूंखे उन वक़्तु जूं सभई ॻाल्हियूं यादि त न आहिनि, बाक़ी उन कुझु हिन तरह ॿुधायो हो त मां हिन सां फलाणे मुल्क खां गॾु आयो आहियां ऐं अहिड़ो अहिड़ो मामिलो थियो। मूं उनखे चयो त तूं मूंसां अकेलाई में मुलाक़ात कर, तोसां अकेले में ॻाल्हि करणी आहे, मस्जिद में अचु। उन चयो त न, मस्जिद में तकलीफ़ थींदी। मूं पुछियो कंहिंखे तकलीफ़ थींदी? उन चयो हुनखे तकलीफ़ थींदी। मूं पुछियो भला पोइ किथे मिलंदे? उन चयो मां मसान यानी शमशान यानी जंहिं हंध ते हिंदू मुर्दनि खे साड़ण वारो कमु कंदा आहिनि, उते मां तव्हांखे मिलंदुसि। उन ॻाल्हि ते मूं साणसि मज़हब पुछियो, यानी उहो हिंदू जिन हुयो। पोइ मेमणी ज़बान में ई चवणु लॻो हथु मिलाइणो आहे। मूं चयो मां त पहिरियों ई हथु मिलाए रहियो हुअसि, पर तो न मिलायो। पोइ मूं जीअं ई हथु अॻिते वधायो त हिन पंहिंजो आङूठो मुंहिंजी तरीअ ते हयो। उन खां बाद रफणु लॻो ऐं मरीज़ नॉर्मल थी वियो। मरीज़ जीअं ई मूंखे ॾिठो त चयईं त माशा अल्लाह, अदा अचो वेहो खाओ पीओ। यानी उहो नॉर्मल थियण खां पोइ मरीज़ खे ख़बर ई न हुई त मूंखे छा थियो हो। उनजो जिन भॼी वियो हो। जंहिं वक़्तु उन मुंहिंजी तरीअ ते आङूठो हयो हो त मुंहिंजे बदन में ॾकिणी पइजी वई ऐं जेको शख़्स मूंखे वठी आयो हो उहो परे ॾाकिण जे भरिसां बीही रहियो हो। इंसान खे ख़ाली होशियारी ॾेखारणु घुरिजे त पाण कंहिंजे पीउ खां नथा डिॼूं। मां त वॾो डिॼंदो आहियां। अल्लाह करीम अहिड़ो डपु अता करे जो सभई डपु थुॾिजी वञनि। इंसान जी नफ़सियात आहे जो हू डिॼंदो आहे ऐं उन में को हर्ज बि न आहे। हाणे त करोना वायरस सभिनी खे डिॼारे रखियो आहे। जरासीम जो अहिड़ो डपु पकड़ियो आहे जो वॾनि वॾनि बहादुरनि जा पघ निकिरी विया आहिनि। कूड़ न ॻाल्हाइणु घुरिजे त मां कंहिंखां नथो डिॼां। हिकु भेरे कंहिं मालदार माण्हू मूंखां पुछियो त तव्हांखे त डपु न आहे लॻंदो? मूं चयो मूंखे त डपु लॻंदो आहे, तॾहिं ई त गार्ड रखिया आहिनि। जेकॾहिं मां होशियारी ॾेखारियां त मूंखे डपु नथो लॻे ऐं हीउ कूड़ थी वेंदो। जेके चवंदा आहिनि मूंखे डपु न आहे थींदो, उन्हनि खे सोचणु घुरिजे त ॿिली मियाऊं कंदी आहे त भॼणु लॻंदा आहिनि ऐं हाणे कुओ निकिरी अचे त सभई शेर खान भॼ पुॼा कंदा। बाक़ी जेको ख़ौफ़ ख़ुदा रखण वारो आहे उहो सभिनी खां वॾो बहादुर आहे। इंसान खे माउ पीउ खां बि डिॼणु घुरिजे, ईअं ई उस्ताद ऐं बुज़ुर्गनि खां बि संदन अदब जे करे डिॼणु घुरिजे। बुज़ुर्गनि खां डिॼणु तमामु भलो आहे। सुवाल, चवंदा आहिनि त मिठाई जिन्हनि जी पसंदीदा ग़िज़ा आहे, छा इहो सही मामिलो आहे? जवाबु, जिन्नात हॾियूं, कोयला ऐं छेणा खाईंदा आहिनि। जिन्नात जॾहिं हॾियूं खाईंदा आहिनि त उन्हनि खे उन में चर्ॿी ऐं ॿूटी जी लज़त याने टेस्ट महसूसु थींदो आहे। रही ॻाल्हि मिठाई जी, त असां नंढपिण खां ॿुधंदा पिया अचूं त जिन मिठाई खाईंदा आहिनि। जेकॾहिं मिठाई उन जी पसंदीदा ग़िज़ा हुजे हा त मिठाई जा दुकान कीअं बाक़ी रहनि हा? छो त सभई जिन एतिरा शरीफ़ न आहिनि हूंदा जो हू इंसानी रूप में अचनि ऐं मिठाई ख़रीद करे खणी वञनि। मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं जिन्नात मिठाई ख़रीद करणु शुरू कनि त हर घिटीअ में 12 मिठाई जा दुकान खुली वञनि। छो त हिकु रिवायत जे मुताबिक़ इंसाननि जे मुक़ाबले में हिननि जी तइदाद 9 भेरा वधीक आहे। सुवाल, इंसान जी मैयत खे दफ़नायो वेंदो आहे, जिन्नात जी मैयत सां कहिड़ो मामिलो कयो वेंदो आहे? जवाबु, हिकु नांग जी कहाणी ॿुधाई वेंदी आहे त काफ़िले वारनि अछे नांग खे फतकंदे ॾिठो। जॾहिं उहो मरी वियो त उनखे वेड़े करे दफ़न कयऊं त कुझु आवाज़ अचणु लॻा, जंहिंमें शुक्रियो अदा कयो वियो ऐं ॿुधायो वञे थो त हीउ हिकु सहाबी जिन हुयो जेको नांग जी सूरत में ज़ाहिर थियो हो। बहरहाल, हाणे नांग जे मुतालिक़ कहिड़ा अहकाम आहिनि, उन उनवान सां को किताबु मुंहिंजी नज़र में नाहे गुज़रियो जंहिंमें जिन्नात जा मसइला लिखियलु हुजनि। जेकॾहिं को किताबु हूंदो बि त जिन्ननि वटि ई हूंदो, जंहिंखे जिन ई पढ़ी सघंदा हूंदा। असांखे उहो नज़र न ईंदो। हा, अहिड़ा मुफ़्ती बि थिया आहिनि जेकी जिन्नात जा मसइला बि ॼाणींदा हुआ, जीअं हज़रत इमाम अबू हफ़्स उमर बिन मुहम्मद नसफ़ी रहमतुल्लाह ताला अलैह मुफ़्ती सकलैन हुया। यानी जिन ऐं इंसान ॿई उन्हनि खां फ़तवा वठंदा हुया ऐं मसइला पुछंदा हुया। यकीन हज़रत इमाम नसफ़ी रहमतुल्लाह ताला अलैह एॾा वॾा आलिम हूंदा हुआ जो उन्हनि खे जिन्ननि जे मसइलनि जो इल्मु बि हूंदो हुयो। फ़ी ज़माना अहिड़े आलिम साहिब जो असांखे इल्मु न आहे जेको जिन्नात खे बि मसइला ॿुधाए सघंदो हुजे। सुवाल, छा मुसलमान जिन्नात खे ईसाले सवाब करे सघिजे थो? जवाबु, जी हा, मुसलमान जिन्नात खे ईसाले सवाब करे सघिजे थो। सुवाल, छा तव्हां जिन्नात खे क़ाबू करण जो वज़ीफ़ो पढ़ण जे लाइ ॾींदा आहियो? जवाबु,
जिन्नात खे क़ाबू करण जो वज़ीफ़ो अॼु ताईं मूं बि नाहे कयो ऐं न ई कॾहिं मूं जिन खे क़ैद कयो आहे। जेकॾहिं मुंहिंजो नफ़्स मुंहिंजे क़ैद में अची वञे त मूं जहिड़ो माहिर ऐं बहादुर केरु न हूंदो। जिन्नात खे क़ाबू करणु असांजो शोबो न आहे। मुवक्कल ऐं जिन्नात खे क़ाबू करण जे लाइ कुझु माण्हू बाबनि वटि वेंदा आहिनि त ही पाण ई बाबनि जे कब्ज़े में अची करे न हेॾां जा रहंदा आहिनि न होॾां जा। आला हज़रत मौलाना शाह इमाम अहमद रज़ा ख़ान फ़तावा रज़विया में हज़रत शेख मोहिउद्दीन इब्न अरबी रहमतुल्लाह ताला अलैह जो कौल नक़ल कंदे फरमाइनि था त जेकॾहिं कंहिंजे क़ाबू में जिन अची वञे त उहो घटि में घटि मुतकब्बिर ऐं मग़रूर थी वेंदो आहे। हीउ पाण रहमतुल्लाह ताला अलैह अक्सरियत जे एतिबार सां फरमायो हूंदो, छो त अॼुकल्ह जेकॾहिं कंहिंजी SHO या थाणेदार सां दोस्ती थी वञे त उन जा ज़मीन ते पेर न आहिनि खुपंदा ऐं उहो ख़ूब अकड़जी हलंदो आहे त मुंहिंजी SHO सां दोस्ती आहे। गौर कयो त जॾहिं SHO सां दोस्ती ते इहा हालत आहे जो पेर ज़मीन ते नथा खुपनि त जिन्नात खे क़ाबू करण ते हाल कहिड़ो हूंदो। सुवाल, कुझु माण्हुनि जो नज़रियो आहे त ॾींहुं या राति जो जॾहिं 12 थियनि उन वक़्तु कुझु लिखणु पढ़णु या मस्जिद में न वञणु घुरिजे, न त जिन्नात मथां खणी उछलींदा आहिनि। छा इहा ॻाल्हि सही आहे? जवाब, रमज़ान में मोतकिफ़ीन एतिकाफ़ करण वारा राति ॾींहुं मस्जिद में हूंदा आहिनि ऐं रोज़ानो 2 भेरा 12 वॻे जो वक़्तु ईंदो आहे। हींअर ताईं कंहिं मोतकिफ़ खे जिन्नात नाहे उछलायो ऐं न ई को जिन उछलाए सघे थो। इंशा अल्लाह हीअ सभु हथ ठोकिया किस्सा आहिनि ऐं माण्हुनि जूं हवाई ॻाल्हियूं आहिनि, जंहिंखे जेको सम्झ में ईंदो आहे उहो चई रहियो हूंदो आहे। आलिमनि खां पुछा करे रहनुमाई वठणु घुरिजे। सुवाल, जेकॾहिं कंहिं घर में ॿिलियूं रोअंदियूं ऐं रड़ियूं कंदियूं हुजनि त माण्हू चवंदा आहिनि त हिन घर में जादू या जिन्नात आहिनि, छा उन जी का हक़ीक़त आहे? जवाब, इन्हनि ॻाल्हियुनि जी का हैसियत न आहे। जीअं त ॿिलियुनि में बि अहसासु हूंदो आहे, उन्हनि जो बि कुझु न कुझु हाफ़िज़ो हूंदो आहे, तॾहिं त हीअ मानूस थींदियूं आहिनि। कंहिंजे घर में वेंदियूं आहिनि त कंहिं उन्हनि जे दरवाज़े जो दाख़िल थींदियूं आहिनि, ॿिए जे दरवाज़े में दाख़िल न आहिनि थींदियूं। उनजो मतिलबु त उन्हनि खे यादि रहंदो आहे। ॿिली जे रोअण जो सबबु हीअ थी सघे थो त कंहिं जानवर उनजो बचो संदसि साम्हूं खाधो हुजे, जंहिंजो सदमो उनजे जिगर में वेही रहियो हुजे। जॾहिं उनखे यादि ईंदी हूंदी त रोअंदी ऐं रड़ियूं करे रही हूंदी। बहरहाल ॿिली जे रोअण ऐं रड़ियूं करण जो को बि सबबु थी सघे थो, लिहाज़ा ॿिली जे रोअण जो सबबु इहो न वठणु घुरिजे त हिते जिन्नात आहिनि। जिन्नात त आम तौरु हर हंधि हूंदा आहिनि, छो त उन्हनि जो तइदादु इंसाननि जे मुक़ाबले में 9 भेरा वधीक आहे। यानी हिकु इंसानु आहे त 9 जिन आहिनि। हिन खे हीअं सम्झो त जेकॾहिं दुनिया में 1 करोड़ इंसान रहंदा आहिनि त 9 करोड़ जिन रहंदा आहिनि। यादि रहे त हर जिन सताईंदो न आहे। जीअं हज़ारे इस्लामी ॿाहिरि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जमा थी करे मदरी मुज़ाकरनि में शरीक थींदा आहिनि, को कंहिंखे तंग न आहे कंदो, सभई सुकून सां वेठा हूंदा आहिनि, त अहिड़ी तरह जिन्नात बि पुरसुकून हूंदा आहिनि। जेतोणीकि कुझु जिन्नात शरीर बि हूंदा आहिनि जेकी इंसाननि खे नुक़सानु पहुचाईंदा आहिनि। सिर्फ़ु जिन्नात ई नुक़सानु पुॼाइण वारा न आहिनि हूंदा, कुझु इंसान बि हूंदा आहिनि जेकी मजमे में उन ताड़ में वेठा हूंदा आहिनि त ॿिए जी जेब कतरे वठूं या कंहिंजी जुती वग़ैरह खणी वठूं। सुवाल, अॼु खां चंद साल पहिरीं औरतुनि सां जिन्हनि जा एतिरा मामला नज़र न ईंदा हुया, जॾहिं त अॼुकल्ह ही मामला वधीक नज़र अचनि था। उन हवाले सां असांजी रहनुमाई फरमायो। औरतुनि सां जिन्हनि जो मामिलो चंद सालनि खां न बल्कि मां नंढपिण खां ॾिसंदो ई ॿुधंदो पियो अचां। अलबत्ता सभिनी सां न आहे हूंदो। औरतुनि खे मज़ारनि ते जिन्हनि जी हाज़िरी थींदी आहे, जंहिंजे करे हीअ वार खोले ठेंग टपा ॾेई रहियूं हूंदियूं आहिनि। उन्हनि मां कुझु खे वाक़ई जिन जो असरु हुजणु ऐं उन तरफ़ां सतायो वञणु थी सघे थो, जॾहिं त कुझु ड्रामो कंदियूं हूंदियूं त ईअं मिक्स सूरत हाल हूंदी आहे। लिहाज़ा जिन्हनि जे असर जो बिल्कुलु ई इनकार करे छॾण जो को सबबु न आहे। कुझु माण्हू जिन्नात जे असर जो इनकार कंदा आहिनि, पर जॾहिं पाण ते ईंदी अथनि त उन्हनि खे सम्झ अची वेंदी आहे। यादि रखो, हर औरत ते जिन्नात जो असरु हुजे ज़रूरी न आहे। नफ़्सियाती असर बि हूंदो आहे ऐं बाज़ औक़ात अहिड़ा मर्ज़ बि लाइक़ु थी वेंदा आहिनि जंहिंमें माण्हू इहो सम्झंदो आहे त जिन जो असरु थी वियो आहे। मसइलनि कंहिंजा हथ पेर मुड़ी वञनि त माण्हू इहो ई सम्झंदा आहिनि त जिन जो असरु थी वियो आहे, हालांकि मर्ज़ जे करे बि ईअं थींदो आहे। आम तौर ते अहिड़ीअ तरह जा मामला आमिल जे रामो करम ते छॾिया वेंदा आहिनि। त आमिल जेकर जिन जो असरु चई छॾे त माण्हू जिन जो असरु सम्झणु लॻंदा आहिनि। जिन्नात जी पूरी ख़ानदान जो असरु चई छॾे त सॼे ख़ानदान जो असरु सम्झंदा आहिनि। आमिलनि खे घुरिजे त हरू भरू माण्हू खे न डिॼारीनि,
बाक़ी उन्हनि जे हिसाब या इस्तिखारे वग़ैरह में जेकॾहिं अहिड़ो को सबबु साम्हूं ईंदो हुजे त खेसि ॿुधाइण में हर्ज न आहे। सुवाल, मग़रिब खां पोइ इतर लॻाइण कीअं आहे? पिणु हीअ बि ॿुधाईंदा त छा 4 खां 5 साल जी उमिरि जे ॿारनि खे इतर लॻाए सघिजे थो या न? जवाब, मग़रिब खां पोइ इतर लॻाए सघिजे थो। ॾींहुं राति में को बि अहिड़ो वक़्तु न आहे जंहिंमें इतर लॻाइण मना हुजे। 4-5 साल जे ॿारनि बल्कि एसि ताईं जो हिकु ॾींहं जे ॿार खे बि इतर लॻाए सघिजे थो। हीअ ग़लति अफ़वाह आहे त मग़रिब खां पोइ ख़ुशबू लॻाइण सां या ॿारनि खे ख़ुशबू लॻाइण सां जिन चिंबड़ी वेंदा आहिनि। अहिड़ो कुझु न आहे। जेकॾहिं ईअं हुजे हा त जिन ख़ुशबू जो हिकु बि दुकान न छॾींदा। मालूम न आहे उन्हनि खे ख़ुशबू पसंदि बि आहे या न। मलाइकनि खे त ख़ुशबू पसंदि आहे। अमीर सुन्नत दामद बरकातुहू अलैह जे भरिसां वेठल मुफ़्ती साहब फरमायो, मुफ़्ती आज़म हिंद जे ख़लीफ़े मौलाना अहमद मुक़द्दम रज़वी नूरी साहब जो बयानु आहे त मुफ़्ती आज़म हिंद रहमतुल्लाह ताला अलैह फरमाईंदा हुया, ख़राब ऐं बदबूदार शयुनि जे करे जिन चिंबड़ंदा आहिनि, ख़ुशबू वग़ैरह जे करे न आहिनि चिंबड़ंदा। मग़रिब खां पोइ कुझु देरि जे लाइ ॿारनि ऐं औरतुनि खे ॿाहिरि निकिरण खां रोकण जो हिकु सबबु हीअ बि आहे त या त उन्हनि खे उहे दुआऊं यादि न आहिनि हूंदियूं जेकी उन्हनि खे अहिड़ी मख़लूक़ खां बचाइनि। ॿियो, उन्हनि में पाकाई जो एतिरो एहतमाम न आहे हूंदो जंहिंजे करे जिन्नात वग़ैरह चिंबड़ण जो ख़तरो हूंदो आहे। सुवाल, छा फ्रिज या घर वग़ैरह में लीमो रखण जो को फ़ाइदो आहे? जवाब, बुज़ुर्गनि जो चवणु आहे त घर में लीमो हुजे त शरीर जिन नाहिनि ईंदा। सुवाल, बाज़ औक़ात नवनि घरनि में आसेब ऐं जिन्नात जो मामिलो हूंदो आहे, उनजो छा हल आहे? जवाब, जंहिं घर में नमाज़ूं पढ़ी वञनि, तिलावत ऐं ज़िक्र अज़कार हुजे त उहो घर काफ़ी सारियुनि बलाउनि ऐं आफ़तुनि खां बचियल हूंदो आहे। जॾहिं त जंहिं घर में ॻाइण वॼाइण, फिल्मूं ड्रामा, गार गंद ऐं लड़ाई जहिड़ा पिणु शराब नोशी जहिड़ा गुनाह हुजनि, उन्हनि में बलाउनि जो वधीक अचणु वञणु रहंदो आहे। उन करे पंहिंजे घर खे प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नतुनि सां सजायो, नात शरीफ़ ऐं तिलावत जा आवाज़ अचणु घुरिजनि। इंशा अल्लाह शैतान भॼी वेंदा। इन मौक़े ते जान नशीन अमीर सुन्नत फरमायो, जेकॾहिं जुमे जे ॾींहुं 100 भेरा दुरूद पाक दुरूद ताज पढ़ी करे घर जे कुंडुनि ते दम करे छॾिजे त बि आसेब वग़ैरह परे थी वेंदा। अमीर सुन्नत फरमायो, असहाबे कहफ जा नाला जेकॾहिं लिखी करे लॻाए छॾजनि त शरीर जिन्नात घर में न आहिनि ईंदा ऐं जेकॾहिं हूंदा त भॼी वेंदा आहिनि। हिन जा केतिरा ई ॿिया बि इलाज आहिनि। सुवाल, मुंहिंजे ॿारनि जी माउ ते जिन जा असरात आहिनि, काफ़ी इलाज करायो आहे पर तबियत बहितर नथी थिए, को वज़ीफ़ो इरशाद फरमायो। जवाब, जिन्नात खां नजात हासिलु करण जा केतिरा ई इलाज आहिनि। हिकु इलाज हीअ बि आहे त जंहिंमें जिन अची वञे उन जे कन में आज़ान ॾियण सां जिन हलियो वेंदो। हिकु हीअ बि इलाज आहे त 18 सिपारे में मौजूदु सूरह मोमिनून जी आख़िरी 4 आयतूं वॾे आवाज़ सां पढ़ियूं वञनि त जिन भॼी वेंदो इंशा अल्लाह। अहिड़ी तरह आयतुल कुर्सी बि जिन्नात जो बहितरीनु इलाज आहे। अल्लाह पाक तव्हांजे ॿारनि जी अमड़ खे मूज़ी जिन खां नजात बख़्शे। सुवाल, छा जिन्नात खे उन्हनि जे असली रूप में ॾिसणु मुमकिन आहे? जवाब, जिन्नात खे उन्हनि जे असली रूप में ॾिसण या न ॾिसण जे बारे में उलमा इकराम जा मुख़्तलिफ़ कौल आहिनि। हिकु कौल हीअ बि आहे त जिन्नात खे संदन असली सूरत में केर बि नथो ॾिसी सघे, लिहाज़ा जिन्नात खे ॾिसण जो शौक़ु न हुजणु घुरिजे। कुझु माण्हू जिन्नात जूं तस्वीरूं ठाहे ॾींदा आहिनि। हीअ सभु फ़र्ज़ी तस्वीरूं हूंदियूं आहिनि, उन्हनि तस्वीरुनि जो हक़ीक़त सां को बि वास्तो नाहे हूंदो। सुवाल, छा जिन्नात अल्लाह पाक जी इबादत बि कंदा आहिनि? जवाब, जी हा, जिन्नात अल्लाह पाक जी इबादत बि कंदा आहिनि। जीअं त क़ुरान पाक में आहे, असां जिन्ननि ऐं इंसाननि खे पंहिंजी इबादत जे लाइ पैदा कयो। जिन्नात में न सिर्फ़ु मुस्लमान हूंदा आहिनि बल्कि जिन्नात में सहाबा बि हूंदा आहिनि। मक्का मुकरमा में जन्नतुल मौला जे पासे मस्जिद जिन जे नाले सां हिकु मस्जिद बि मौजूदु आहे, जिते जिननि सरकार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम मुबारक ज़बान मां क़ुरान करीम ॿुधो त हू ईमान खणी आया हुआ। सुवाल, जिन्नात खां हिफ़ाज़त जो रूहानी इलाज इरशाद फरमायो। जवाब, सुम्हणु वक़्तु पाबंदीअ सां कड़ो फेराए छॾींदा कयो, जो प्यारा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि कड़ो फेराए छॾींदा हुया। उन जो तरीक़ो हीअ आहे त दुआ वांगुरु हथु फैलाए छॾियो, पोइ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सां गॾु सूरह इख़लास, सूरह फलक ऐं सूरह नास शरीफ़ पढ़ी करे पंहिंजे तिरनि ते दम कयो ऐं सॼे अॻिए हिसे ते हथु फेरियो। पोइ साॼे खाॿे जिते जिते हथु पहुची सघे थो एसि ताईं हथु फेरियो। अहिड़ी तरह कंदव त हीउ कड़ो थी वेंदो। पोइ जिन्नात, जादू वग़ैरह का बि शइ इंशा अल्लाह असर अंदाज़ न थींदी। पर हीउ अमल मुस्तक़िल यानी लाॻीतो रोज़ानो कजे।
तलफ़ुज़ी अदायगी ऐं मखारिज बि दुरुस्त हुजणु घुरिजनि। नमाज़ में बि जेतिरो पढ़णु फ़र्ज़ु आहे एतिरो सिखणु फ़र्ज़ु आहे। जेतिरो पढ़णु वाजिबु आहे एतिरो सिखणु वाजिबु आहे। पिणु नमाज़ में असां जेकी सूरतूं या आयतूं पढ़ूं उन्हनि जो ज़िबानी यादि हुजणु बि ज़रूरी आहे। वधीक हिकु मक़ाम ते फ़रमायो, हीउ कड़ो सुन्नत मां साबित आहे, यानी पाण सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम हीउ अमल कंदा हुआ। हीउ अमल सुन्नत मुबारका जी नियत सां कयो, इंशाअल्लाह न को जिन सताईंदो ऐं न ई को जादू असरु कंदो। सुवाल, जेकॾहिं को घर कई महीननि खां ख़ाली पियल हुजे त छा उन ते जिन्नात कब्ज़ो करे वठंदा आहिनि? जवाबु, अल्लाह पाक बहितर ॼाणे थो। हूअं हीउ हिकु पहाको आहे। जेको ख़ाली घर हूंदो आहे उन में जिन्नात रहंदा आहिनि, पर हीउ सिर्फ़ु हिकु पहाको आहे, को शरई दलील न आहे। जिन्नात हूअं ई घरनि जे छितुनि ते हूंदा आहिनि। हीउ नज़र न आहिनि ईंदा, पिणु उन्हनि खे ख़ाली घरनि ते कब्ज़े जी बि ज़रूरत न आहे हूंदी। उन्हनि मां हर जिन तंग न आहे कंदो, बल्कि को शरीर जिन हुजे त उहो सताईंदो आहे। अल्लाह पाक उन्हनि शरीर जिननि खां महफ़ूज़ फ़रमाए। हीउ शरीर जिन्नात कंहिं जॻह ते हावी थी वञनि त वॾो परेशान कंदा आहिनि, छो त हीउ नज़र न आहिनि ईंदा। इंसान उन्हनि खां कीअं जान छॾाए? अहिड़ा जिन्नात बि जहन्नम जा हक़दार आहिनि। पिणु जेकी जिन्नात काफ़िर हूंदा आहिनि हमेशह जहन्नम में रहंदा, ऐं गुनहगार मुसलमान जिन हमेशह जहन्नम में न रहंदा, बल्कि पंहिंजे गुनाहनि जी सज़ा भोगण जे लाइ जहन्नम में विधा वेंदा। सुवाल, हदीस पाक जो ख़ुलासो आहे त बग़ैर बिस्मिल्लाह पढ़ी खाधो खाइण सां शैतान उन खाधे में शरीक थी वेंदो आहे। जॾहिं उलमा किराम लिखियो आहे त जिन्नात जी ख़ुराक हॾी ऐं छेणो आहे, त शैतान जॾहिं त जिन आहे त पोइ हीउ असांजे खाधे में कीअं शरीक थी वेंदो आहे? जवाबु, हीउ किथे लिखियलु आहे त शैतान असांजो खाधो नाहे खाईंदो? हदीस पाक में आहे त शैतान खाधे में शरीक थी वेंदो आहे। जीअं त हिकु भेरो ईअं थियो बि त को शख़्स खाधो खाई रहियो ऐं बिस्मिल्लाह न पढ़ी हुअईं ऐं खाइण दौरान उनखे बिस्मिल्लाह यादि अची वई त उन चयो बिस्मिल्लाह अव्वलहू व आख़िरह। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ॾिसी करे मुरकिया ऐं फ़रमायूं त शैतान जेको खाधो हुयो उन उल्टी करे छॾी। उनजो मतिलबु हीअ आहे त शैतान असांजो खाधो खाई सघे थो। सुवाल, मदीने जे वेझो जेका वादी जिन आहे उन जी छा हक़ीक़त आहे? जवाबु, अमीर अल सुन्नत जे भरिसां वेठल मुफ़्ती साहब फ़रमायो, वादी जिन जीअं त मदीने मुनवरा जे वेझो ई आहे, उन करे उहो मुक़दस मक़ाम आहे। पर उन वादीअ में ढाल जे बावजूदु शयुनि जो ख़ुदि ब ख़ुदि मथां जी तरफ़ वञणु या मदीने जी तरफ़ वधणु कंहिं साइंसी सबब सां आहे। दुनिया में अहिड़ा ॿिया बि मक़ाम आहिनि जिन में कशिश जे करे ढाल जे बावजूदु शयूं मथां जी तरफ़ वधंदियूं आहिनि। हिन बस्ती जे बारे में हीउ मशहूरु आहे त हिते जिन्नात आहिनि जेकी शयुनि खे मदीने जी तरफ़ हकलीनि था, पर हिन जी हक़ीक़त न किथे पढ़ी आहे न ई कंहिं मोतबर ज़रिए सां ॿुधी आहे। अमीर अल सुन्नत दामत बरकातुहुल आलिया फ़रमायो, मैग्नेट यानी मक़नातीस कुतुब तारे ॾांहुं वेंदो आहे। उन जे बारे में आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैहि फतावा रज़विया शरीफ़ में लिखियो आहे त अॼु ताईं साइंस उन राज़ खे ॻोल्हे न आहे सघी त उन जी हक़ीक़त छा आहे ऐं मक़नातीस कुतुब तारे ॾांहुं छो वेंदो आहे। हाणे छा हीउ चई छॾिजे त कुतुब तारे ते बि को वॾो जिन वेठो हूंदो जेको मक़नातीस खे छिके वठंदो हूंदो? बहरहाल हिन तरह जूं शयूं जेकी सम्झ में न आहिनि ईंदियूं या अक़ल खां मथां हूंदियूं आहिनि, माण्हू उन्हनि खे जिन्नात ॾांहुं मनसूब करे छॾींदा आहिनि त उहे ईअं करे रहिया आहिनि। जिन्नात जे वजूद जो इनकार न आहे, हीअ वाक़ई मौजूदु आहिनि एसि ताईं जो मक्का मुकरमा में मस्जिद जिन बि आहे, छो त उन जॻह ते सरकार अली वकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुबारक हथ ते कुझु जिन्हनि ईमान आंदो हो। उन जी यादगार जे तौर ते मस्जिद जिन हाणे बि उते मौजूदु आहे, जेका जन्नतुल माला जे वेझो वाक़िअ आहे। बहरहाल जिन्नात जो वजूद यकीनी आहे, पर उन जो मतिलबु हरगिज़ इहो न आहे त जेको बि ख़िलाफ़ अक़ल कमु थींदो उहो जिन्नात ई करे रहिया हूंदा। उन जा ॿिया बि सबब थी सघनि था। सुवाल, माण्हू चवंदा आहिनि त जिन्नात खां जेका दुआ कराई वञे क़बूल थींदी आहे, छा इहो दुरुस्त आहे? जवाबु, जेकॾहिं कंहिं नेक जिन सां राब्तो आहे त उनखे दुआ जो चवण में हर्ज़ु न आहे। जिन्नात जी दुआ क़बूल थींदी आहे। जिन्नात खां दुआ कराइण त परे जी ॻाल्हि आहे, हूअं बि काफ़ी सारा नेक इंसान नज़र ईंदा आहिनि, उन्हनि खां दुआ कराए वठो। दुआ त गुनाहगार शख़्स जी बि क़बूल थींदी आहे। हकीमुल उम्मत मुफ़्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैहि लिखियो आहे त मज़लूम काफ़िर ऐं मज़लूम जानवर जी बददुआ बि क़बूल थींदी आहे, अहिड़ी तरह जानवर जी दुआ बि क़बूल थींदी आहे। सुवाल, बला मां छा मुराद आहे? छा जिन्नात बि बला में दाख़िल आहिनि? जवाबु,
हर आफ़त ऐं मुसीबत ऐं परेशानी खे बला चई सघिजे थो। जेकी जिन्नात तंग कनि, माल चोरी कनि या सताइनि, त उन्हनि खे बि बला चवणु सही आहे, भले खणी उहे मुस्लमान हुजनि या काफ़िर। बाक़ी नेक मुस्लमान जिन्नात जेकी बिल्कुलु बि नथा सताइनि, त उन्हनि खे बला न चयो वेंदो। आमिलनि जी इस्तिलाह में नापाक जिन उनखे चवंदा आहिनि जेको काफ़िर हुजे, ऐं पाक उनखे चवंदा आहिनि जेको मुस्लमान हुजे। जेतोणीकि उहो सताईंदो ऐं लुटमार कंदो हुजे, पर मुस्लमान हुजण जे बावजूदि उनखे पाक जिन ई चवंदा आहिनि। इंसान में बि धाड़ो हणंदड़नि या चोरी कंदड़ या ॿिया गुनाह करण वारे मुस्लमान अक़ीदे जे लिहाज़ सां पाक ई चवराईंदा, तोड़े जो आमाल जे एतबार सां पाक न हुजे। सुवाल: चयो वेंदो आहे त अछो कुकड़ घर में धारियो वञे, उन सां बलाऊं टरंदियूं आहिनि। जेकॾहिं उहो कुकड़ खाईंदो हुजे त छा कजे? जवाब: ज़रूरी न आहे त बलाऊं सिर्फ़ु अछे कुकड़ सां ई टरनि। जेकॾहिं उहो खाए थो त छुरी उनखे कुही छॾींदी। बाक़ी हदीस पाक में अछो कुकड़ घर में रखण जी तरग़ीब हिन तरह आहे त जिन ऐं बलाऊं वग़ैरह उनखां भॼी वेंदियूं आहिनि। अहिड़ा मज़मून हदीसुनि में मौजूदु आहिनि। फैज़ान सुन्नत जी जिल्द अव्वल बाब आदाब ताम में अछे कुकड़ जे बारे में रिवायतूं ज़िक्र कयूं वयूं आहिनि। सुवाल: जॾहिं ॿार ॻाल्हि न मञींदा आहिनि त आम तौर ते उन्हनि खे जिन्नात खां डिॼारियो वेंदो आहे। मसलन कंहिं कमरे में साइकिल या रांदीको रखियलु आहे ऐं ॿार बार बार ओॾांहुं वञे थो त चवंदा आहिनि त ओॾांहुं न वञिजांइ, जिन खणी वेंदई। ईअं ॿार खे डिॼारणु कीअं आहे? जवाब: जेकॾहिं अहिड़ी तरह डिॼारीनि था त हीअ वॾी ख़राबु ॻाल्हि आहे। कूड़, धोखो ऐं केतिरनि बुराइनि जो मजमूओ बि आहे। उन तरह सां ॿार जे दिलि में जिन्नात जो ख़ौफ़ वेही वेंदो ऐं ॿार जो किरदारु तबाह थी वेंदो। ॿारनि खे हरगिज़ अहिड़ी तरह न डिॼारियो, बल्कि उन्हनि जी दिलि वॾी रखो ऐं उन्हनि खे बहादुर बणायो। सुवाल: मुंहिंजे सौट जी मोबाइल गुम थी वई, इस्तिखारो करायो त जवाब में आयो त हीअ जिन्ननि जी शरारत आहे। इहो इरशाद फरमाए त जिन बि अहिड़ियूं हरकतूं कंदा आहिनि छा? जवाब: ईअं थियणु मुमकिन त आहे, पर ज़रूरी न आहे त हर दफ़ा चोरी जो इल्ज़ाम जिन्नात ते लॻाए वञे। ॿिनि टंगुनि वारा जिन्नात यानी चोर धाड़ियल बि घुमी रहिया हूंदा आहिनि। हीअ कंहिंखां घटि न आहिनि हूंदा। यादि रखो, इस्तिखारो 100% यकीनी न आहे हूंदो, बल्कि ज़न्नी हूंदो आहे। लिहाज़ा मोबाइल जी चोरी खे जिन्नात जी शरारत सम्झी करे हथ ते हथ रखे कोन वेहबो, बल्कि मोबाइल तलाश करियो। बाज़ औक़ात माण्हू हेॾे होॾे रखे करे बि भुलिजी वेंदो आहे।